बड़ी सलात अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। प्यारा दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन इंशाअल्लाह असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। दुनिया में शल ईमान असां रहाए, वरी शल ईमान असां लॾाए। दुनिया में सोने हबीब जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमाए। आखिरत में उन महबूब जी ज़ियारत, शफाअत ऐं पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कुरान जा जेकी लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया आहिनि, इन्हें मुतबर्रिक लफ्ज़न जे अंदर रब्बुल आलमीन ताला जल्ल शानहू असांजे प्यारे पैगंबर, असांजे दिलुनि जे दिलबर, असांजे अखियुनि जे अनवर मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान फरमाए। सदके मुंहिंजा साईं हुजूर जे सफ़र मेराज जो ज़िक्र इन लफ्ज़न में है। रब तो फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला, पाक है उहा ज़ात, पाक उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे बाने खे रात जे थोरे हिस्से में। जी मुंहिंजा सोना, सुब्हान लफ्ज़ सुब्हान, सुभान अल्लाह। तफसीर कुर्तबी लिखे तो उहा ज़ात जंहिंमें को ऐब न हुजे, जंहिंमें का कमी न हुजे, जंहिंमें को नुक्स न हुजे, जंहिंमें को इज्ज़ ऐं आजिज़ी न हुजे, उन ज़ात खे सुभान सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन फरमायो तो सुभान पाका, केर पाका? ओ हेरे साई पटकी वारा हेरे ने यार मुंडे। सुभान पाक है वो ज़ात। केड़ी ज़ात पाका? केर पाका? अल्लज़ी उहा ज़ात
केर पाका उहा ज़ात केड़ी ज़ात असरा बे अब्दी जंहिं सैर करायो पाक है उहो जंहिं सैर करायो पाक है उहो जंहिं दोस्तान मोहतरम अल्लाह जा नाला 99 हिन अल्लाह ताला इं चवे हाँ अल्लाह पाका रहमान पाका रहीम पाका अब समझो था न पंहिंजो नालो न वरतई फरमाई तो उहो पाका केर पाका उहो पाका तवज्जो फरमायो तो सिंधी ॻाल्हाइण वारा आहियो सिंधी में चइबो आहे अदा इहो ओ इहो अबा केर इहो अदा इहो अरे बा केर इहो समझो था न सदके मुंहिंजा साईं इहो लफ्ज़ इशारे जो आहे ओ इहो माना अॼु का हस्ती हुजे जंहिंजी हैसियत हुजे जंहिंजो को कारनामो हुजे पोइ चइबो त ओ इहो अब ॻाल्हि सम्झी जी मुंहिंजा साईं रब तो फरमाए तो पाक है उहो केर पाका उहो पाका केर पाका केर असरा बे अब्दी जे सैर करायो पंहिंजे महबूब सदके सोना दिलबर दुखियूं ॻाल्हियूं सवलियूं थो करे ॿुधाई सुभान अल्लाह रब चवे हाँ तो मां रब आहियां मां उहो आहियां मां रहमान आहियां मां रहीम आहियां मुझो ही शान आ पर न फरमाई तो मां उहो आहियां जे मोहम्मद करीम के सैर करायो सदके सोना पीर अब ॻाल्हि समझो या न ॻाल्हि समझो या न जी जेकॾहिं मदीने वारो साईं पाण दावा करे हाँ तो मां वियुसि मेराज ते तो सुभाणे को कांव खाइण वारो एतराज भी करे हाँ तो भाई इं कीअं थींदो रात जे थोरड़े हिस्से में नबी वियो वरी मोटी आयो तो वण जो जी टारी लुडी पे वुज़ू जो पानी वहियो पे होडे हज़ारे साल गुज़री विया होडे हेडो वडो सैर थियो मक्के का मुल्के शाम में मस्जिद अक्सा में विया मस्जिद अक्सा का सत्ते आसमान ते विया सत्ते आसमान का सिदरतुल मुंतहा ते विया सिदरतुल मुंतहा का अल्लाह जे हुजूरी में विया रब जा दीदार कयूं वरी मोटी आया वञण में वक्त लगे मोटण में टाइम लगे हितों जेकॾहिं खैरपुर वञो भली खणी 3 किलोमीटर जो मुफासिलो आ पर कयारन वारो जे खैरपुर मां थी मोटी अचे तो जरूर अध कलाक खन लगे से 15 मिनट वञण जा 15 मिनट मोटण जा वरी उते जे वञी खैरपुर जो शहर ॾिसे घिटियूं घुमे रस्ता रोड ॾिसे उतों जो मारियूं महल ॾिसे बाग बंगला ॾिसे त ॾिसण में भी वक्त खपे हा जेकॾहिं खैरपुर जेको सिर्फ 3 किलोमीटर जो मुफासिलो आहे उन जे लाइ भी वक्त जी दरकार हूंदी आहे पर ही हेॾो वॾो डिघो सफ़र जे सफ़र जे अंदर 7 आसमाननि जा सैर थिया ज़मीनुनि जा सैर थिया जन्नत जा सैर थिया जहन्नम जा अज़ाब मदीने वाले मीर खे ॾेखारिया विया दोज़खियुनि खे बेअदबनि खे गुस्ताखनि खे कहिड़ियूं सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं उहे अखियुनि सां ॾेखारिया विया इहे सभु सैर करे मोटी आया त कड़ो लुॾियो पे वुज़ू जो पाणी वञे ॻाल्हि समझ में आई कर न सफ़र हेॾो वॾो ऐं टाइम हेतिरो थोरो जी पोइ को एतराज करे सघे थो ईअं कीअं थींदो रब जेकॾहिं हुज़ूर पाण ॻाल्हि कना त मां मेराज करे आयो हाँ तो को हेडो होडो एतराज करे हाँ पर हुजूर त ॻाल्हि कई कान रब पाण तो फरमाए त मूं मेराज करायो जे एतराज करणो अथव त मूं ते कयो वाह वाह महबूब तुंहिंजो शान वाह वाह दिलबर तुंहिंजो शान हाँ दुश्मन मता कुछ लफ्ज़ ॻाल्हाए मता को बेअदबी करे तो मुझे महबूब के न चइजो महबूब जे पर मुखां पुछो जो सैर मूं करायो चओ सल्लल्लाहु अलैहि या
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। प्यारा दोस्तों, हिकड़े दुश्मन मक्के में हिकड़े दुश्मन चयो त लस्त मुरसला, तू रसूल नाही। कंहिंखे चयईं मुझे प्यारे पैगंबर के दुश्मन हो, मुझे दिलबर जे शान के न ॼाणण वारो हुयो। उन्हें चयो त तू रसूल नहीं। महबूब चयो त मां इनखे जवाब ॾियां त मां अल्लाह जो रसूल आहियां। हुजूर इरादो कयो त दुश्मन जी ॻाल्हि जो जवाब ॾियां। रब फरमायोसि ओ महबूब तू जवाब न ॾे, तुंहिंजे पारां जवाब मां अल्लाह पाण ॾींदुसि। मोहब्बत जो मकाम आहे। जे महबूब ते को एतराज करे त मुहिब पाण पियो सफ़ाई पेश करे। जे महबूब खे को घट वध ॻाल्हाए त आशिक मुहिब मोहब्बत रखण वारो रब पाण पियो जवाब ॾे त ओ मुंहिंजा नबी तू जवाब न ॾिजाए, तुंहिंजे पारां मां रब पाणे थो जवाब ॾियां। हुन चयो त तू रसूल नहीं। रब फरमायो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। ए सरदार मुखे हिकमत वारे कुरान जो कसम। केर तो चवे हिकमत वारे कुरान जो मुखे रब खे कसम आ। मौला हे कसम छो थो खणी, असांखे हूअं ई एतबार आहे। रब फरमायो त मतां कंहिंखे शक हुजे मां रब पाण कसम खणी थो ऐलान कयां त वल क़ुरआनिल हकीम, हिकमत वारे कुरान जो कसम आ। इन्नका लमिनल मुरसलीन, ए मुंहिंजा महबूब तू मोकिलियल रसूल आहीं। हे मेराज जो वाक़ियो आ जंहिंमें माण्हू एतराज़ करे सघनि था, माण्हू शक शुबा उथारे सघनि था। रब फरमायो महबूब मेराज वारो सफ़र तूं करे वञ, तुंहिंजो सफ़रनामो मां रब पाण बयान कंदुसि। अबा वजीर आजम सफर करे तो उन्हें जा मुअर्रिख तारीख लिखन, सफरनामो लिखन। बादशाह सफर करे तो उन्हें जा मसाहिब, उन्हें जा सोबती उहे सफरनामो लिखन। पर वाह वाह मदीने वारा तुझो शान, सफर मदीने वारो मीर करे ऐं सफरनामो लिखे त रब्बुल आलमीन लिखे। जे एतराज कयो त मूं रब ते कयो, मुंहिंजे महबूब ते एतराज न कजो। पोइ कीअं रब फरमायो त सुबहान, पाक आहे केर पाक अल्लज़ी, उहो पाक केर पाक उहो पाक पाक पर केर उहो मोला उहो केर। अब तवज्जो फरमायो ही तव्हांजे क्यों स्कूल ठहियल आहे, ॾाढो सुठो ठहियल आहे। कयारनि जो स्कूल ॾाढो सुहिणो ठहियल आहे, ॾाढा हिन ते गुल चिट ठहियल आहिनि। ऐं हिते को माण्हू अचे ऐं चवे त बाबा मां उहो आहियां। अबा तूं केरु आहीं? अबा मां उहो आहियां। अबा तूं केरु आहीं? बाबा मां उहो आहियां जो हे कयारनि वारो स्कूल मूं पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। वाह सही, वाह वाह जो कारीगर चइबो, वाह जो कारीगर चइबो जो हेड़ा सुहिणा गुल चिट हेड़ो सुहिणो स्कूल जे ठाहियो आहे। जे स्कूल हेड़ो सुहिणो आहे त हिन जो कारीगर केॾे कमाल वारो। तो फरमाए त मां उहो आहियां
सुभान अल्लाह मां उहो आहियां मौला तू केर आई रब फरमायो त मां उहो आहियां जे मुझे मोहम्मद करीम के मेराज करायो जो मुझो महबूब रात जे थोड़े हिस्से में पूरे जहान जा सैर करे मोटी आयो त वज़ू जो पानी वयो पे कड़ो लुडियो पे हेडो ड्रिघो सफर ऐं हेतड़ी थोड़ी देर में मोटी अचण इहो सफर जेको थियो मां उहो रब आहियां जो इहो सफर महबूब खे मुंहुं करायो आहे जे मूं रब खे ॾिसण चाहियो था मूं रब जी कुदरत खे सम्झण चाहियो था मूं रब जे कमाल खे ॾिसण चाहियो था मूं रब जे जमाल खे ॾिसण चाहियो था मूं रब जी उलूहियत खे सम्झण चाहियो था मूं रब जी रुबूबियत खे सम्झण चाहियो था त मुंहिंजे मोहम्मद करीम खे ॾिसो इहो मुझे कुदरत जो शाहकार इहो मुझे कुदरत जो बेमिसाल शाहकार जो हलंदो आ त वैरान ज़मीनूं आबाद थी पवंदियूं आहिनि जे गर्मी में हलंदो आ त मथों ककर छांव करे हलंदा आहिनि जेकॾहिं आंगुर जो इशारो कंदो आ त चंड चीरे ॾेखारींदो आ जे आंगुर जो इशारो कंदो आ त लथल सिज खे वापसि वराए ॾेखारींदो आ सॼी दुनिया जा वहाबी गॾु कर त सिज खे हिकिड़ो इंच न पोइ हिते हटायो हटाए सघंदा हिकिड़ो इंच सॼी दुनिया जा गॾिजी पवनि वशम्स तजरील मुस्तक़र्रिल लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम रब तो फरमाए त सिज पंहिंजे मुक़रर मदार ते हले थो या ग़ालिब हिकमत वारे रब जी तक़दीर आ रब जो जोड़ियल कानून आ सिज पंहिंजे रस्ते ते हलंदो आ उहो हिकिड़ो सूत बि अॻिते पोइते न थींदो जेको रब उन जो रस्तो ठाहियो आ उन ते ई हलंदो आ सॼी दुनिया जा माण्हू गॾिजी पवनि सिज खे पंहिंजे राह तां हटाए नथा सघनि पर वाह वाह मोहम्मद करीम तुंहिंजो कमाल आंगुर जो इशारो करी त लथल सिज वापसि मोटी अचे ओजते कदम रखे सुका सावा थियने हले हो तू तक कर बिसाया कने ओजते कदम रखे सुका सावा थियने हले हो तू तक कर बिसाया कने ओ वण टिण अदब चौपाया कने मुझे रहबर जी रफ्तार अजब मुझे मदनी जा अजब मुझे साईं जा पुट मूंखे हिकिड़ी हदीस यादि आई आहे जी सदके तव्हांजी गर्मी खे ॾिसी ऐं तव्हांजी झोलियूं हणण खे ॾिसी मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो जेका अल्लाह जे रस्ते में पघर निकिरी पियो अल्लाह जे रस्ते में पघर निकिरी पियो उन जो बदन पघर में पुसी पियो हुसैनन जे नाने फरमायो इन जिस्म के रब जहन्नम जी बाह में को न साड़ींदो गर्मी भी फायदे वारी है परेशान न थियो सुकून सां हेॾे मूंॾे तवज्जो कयो मुंहिंजे दिल पर जी वाखाण ॿुधो थक लही वेंदव चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि
जो दिलबर महबूब मोहम्मद वा रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद वा अल्लाह उड़ियण ते आ वंड हथिया भी बन जे वंडो हथिया भी बन जे वो सुनो सखी सरवर महबूब मोहम्मद वा तव्हांजे भी दिल जो दिलबर आहे करन कंहिंजो 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 अचो त गॾिजी चऊं अॼु मलाइक लिखनि था मलाइक लिखनि था किरामन कातिबीन यालमून मा तफअलून लिखंदड़ सगोरा आहिनि जेको तव्हां कयो था से ॼाणनि था मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद जो तव्हांजे ज़बान मां लफ़्ज़ निकिरे थो लिखण वारा अॼु भली लिखी वञनि अॼु भली तव्हांजा बि कुल्हनि वारा लिखनि मुंहिंजा बि लिखनि सभिनी जा बीठलनि वेठलनि जा सभिनी जा मलाइक लिखनि छा लिखनि रब वटि पेश कंदा इहो लिखियो वञी रब वटि पेश कंदा वो भली लिखी वञनि की न छा लिखी वञनि मुंहिंजे दिलड़ीअ जो दिलबर महबूब मोहम्मद वा दिलड़ीअ जो दिलबर जंहिंजे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे हथ ख़ुदि पाण चयो परवर महबूब मोहम्मद वा मुझे दिलड़ीअ जो दिलबर यासीन ऐं ताहा मुज़म्मिल ऐं मुदस्सिर कौनैन संदो सरवर महबूब मोहम्मद वा जो सल्लल्लाहु अलैहि रब तो फरमाए हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा अल्लाह तो फरमाए तो मां उहो आहियां मां उहो आहियां मौला तू केर आहीं रब तो फरमाए तो अरसल रसूलहू मां उहो आहियां जे पंहिंजे रसूल खे मोकिलियो मां उहो आहियां मुंहिंजी कारीगरी ॾिसणी अथव त मुंहिंजे मोहम्मद मिठे खे ॾिसो हाय हाय जंहिंजे हुस्न जहिड़ो कंहिंजो हुस्न नाहे जंहिंजे गुफ़्तार जहिड़ी कंहिंजी गुफ़्तार नाहे जंहिंजे किरदार जहिड़ो कंहिंजो किरदार नाहे जंहिंजे इख़लाक़नि जहिड़ा कंहिंजा इख़लाक़ नाहिनि जंहिंजी ज़ात जहिड़ी कंहिंजी ज़ात नाहे जंहिंजे बदन जे कपड़नि जहिड़ो कंहिंजो कपिड़ो नाहे जंहिंजे शहर जहिड़ो कंहिंजो शहर नाहे जंहिंजे यारनि जहिड़ा कंहिंजा यार नाहिनि अबू बकर जहिड़ो सिद्दीक नाहे उमर जहिड़ो फारूक नाहे उस्मान जहिड़ो गनी नाहे अली हैदर करार जहिड़ो शेर खुदा नाहे
वो महबूब जा सभई यार भला जिन यारन सा मौला तू मिला पंज तन जो पियासिया कर मुल्ला पंज तन जो जंहिंखे हुब मदीने वारन जी सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे सभिनी यारन जी वो सिक रखो प्यारन जी वो सिक सीने सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी लैला पाक है हुआ ज़ात जे सैर करायो पंजे अब्द खे कंहिंखे हाँ खास बानो हाँ जी इए चवे हाँ सुभानल्लज़ी असरा बिरसूलिही पाक है हुआ ज़ात जे सैर करायो पंजे रसूल खे इए चवे हाँ सुभानल्लज़ी असरा बि मुहम्मदिन पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो मुहम्मद खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब जा 99 नाला आहिनि जी 99 नाला आहिनि को नालो खणे हा त पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे मुहम्मद के अहमद के हामिद के महमूद के ये फरमाया पर न रब फरमायो त असरा बि अब्दी सैर कराई पंहिंजे ख़ास बाने के मालूम थियो त अल्लाह वटि सब खां वॾो लक़ब सब खां वॾो एज़ाज़ आहे त बान पाई हाँ बंदगी वारो लक़ब सभिनी खां वॾो लक़ब जेड़ो सफर अज़ीम हुयो उन्हें जे लाइ लक़ब बि रब अहिड़ो अज़ीम चूंडियो बाबा ॿुधो असरा बि रसूल ही चवे हा त सैर कराई पंहिंजे रसूल खे ईअं न चई असरा बि अब्द ही चई ख़बर अथव छाजे करे रसूल सॾिबो आहे जेको अल्लाह जा पैगाम माण्हुनि खे पहुचाए रसूल माना पैगाम पहुचाईंदड़ छा अल्लाह जा पैगाम पहुचाईंदड़ यानी हिक पासे ॾों खणी अचे ॿिए पासे पहुचाए इनखे रसूल सॾिबो आहे पर मुंहिंजो दिलबर नबी ॿ जहतूं रखे थो हिक तरफ़ रब जा पैगाम बानहनि ताईं पहुचाए थो ॿिए तरफ़ बानहनि जूं इल्तिजाऊं रब वटि पहुचाए अब्द सरबो इनखे अब्द छाखे चइबो आहे जो हितऊं हितऊं बानहनि जूं आसियूं इल्तिजाऊं रब ताईं पहुचाए ओॾो रब जूं ख़ुशख़बरियूं बानहनि ताईं पहुचाए समझो महबूब मदीने वारे साईं जी शख्सियत महबूब जी शख्सियत जा ॿ पहलू आहिनि ॿ तरफ़ आहिनि हिकिड़ो तरफ़ आहे मिनल ख़ालिक इलल ख़ल्क़ यानी मखलूक सां महबूब जो ताल्लुक ऐं ॿियो ताल्लुक आहे मिनल ख़ल्क़ इलल ख़ालिक जेको महबूब जो पंहिंजे रब सां ताल्लुक आहे अब समझो ही थोरो मसलो थोरो समझण जे क़ाबिल आहे थोरो ज़हन खे हाज़िर कयो ऐं हिन ॻाल्हि खे समझो त घणा मामला तव्हांजे सम्झ में अची वेंदा अब सिंधी टोपी वारा समझी दो हाँ सोना समझी दो ॻाल्हि खे हुजूर जी शख्सियत जा ॿ तरफ़ आहिनि हिकिड़ो तरफ़ आहे जेको हुजूर माण्हुनि सां गॾु रहनि पिया ऐं ॿियो तरफ़ आहे जेको हुजूर जो ताल्लुक पंहिंजे रब सां आहे पोइ हुजूर जी जेका हिते रहणी कहणी धरती ते इंसाननि सां इन खे अबू जहल बि ॾिठो अबू बकर बि ॾिठो पर जेको हो ताल्लुक हुयो अबू जहल कोन ॾिठो अबू बकर ॾिठो ॻाल्हि सम्झव या न हाँ मक्के वारा चवंदा हुआ दुश्मन चवंदा माले हाज़र रसूल याकुल ताम व यमशी फिल अस्वाक हिन रसूल खे छा थियो आहे मानी थो खाए ॿार बच्चा थो ॼणे बाज़ारुनि में थो घुमे इहो रसूल आहे तव्हां इन जी तारीफ़ था कयो हू
अॻे हिते ॾिसंदा हुआ जे अॼु बि कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम। हाँ छा था चवनि? बस नबी बशर असां जहिड़ो माण्हू आहे, पैगाम खणी आयो, बस जीअं वॾे भाउ जी इज़त कबी आहे तीअं नबी जी इज़त कयो। अब ॻाल्हि सम्झो था? हिकिड़ी